अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ज़ाल बुशरा बीबी जे अॻूणे मुड़स ख़ावर मानिका छिरकाईंदड़ इंकिशाफ़ कया आहिनि। ख़ावर मानिका जो चवणु आहे त इमरान ख़ान मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ मुंहिंजे घर ईंदो हो। पिंकी जी इन सां मुलाक़ातुनि ते मां कावड़ियल हूंदो हुअसि। हिक भेरे इमरान ख़ान मुंहिंजे घर आयो त मां नौकरनि जी मदद सां खेसि घरां कढाए छॾियो। हुन चयो त इमरान ख़ान जे इस्लामाबाद में धरणनि दौरान बुशरा जी भेण मरियम वटि बुशरा जी मुलाक़ात इमरान ख़ान सां कराई। असांजी शादी 28 साल हली। असांजी ज़िंदगी ख़ुशगवार हुई, पर इमरान ख़ान पीरी मुरीदी जी ओट में असांजो चङो भलो घर बर्बाद करे छॾियो। संदसि चवणु हो त इस्लामाबाद में इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जूं मुलाक़ातूं शुरू थी वयूं। मुंहिंजी माउ चवंदी हुई त इमरान ख़ान भलो माण्हू नाहे, इनखे घर में अचण न ॾींदो कर। राति जे वक़्तु ॿई फोन ते ड्रिघियूं ड्रिघियूं ॻाल्हियूं कंदा हुआ। फरह गोगी इमरान ख़ान जे चवण ते खेसि ॻुझे नमूने फोन नंबर ॾिना। संदसि मोबाइल फोन ते लिकी ॻाल्हियूं थियण लॻियूं हुयूं। ख़ावर मानिका चयो त बनीगाला में मुंहिंजो पंहिंजो घर हो। बुशरा मूंखे ॿुधाइण खां सवाइ उतां इमरान ख़ान जे घर हली वेंदी हुई। संदसि चवणु हो त शादी खां 6 महीना अॻु बुशरा बीबी मूंखां धार थी पंहिंजे घर हली वई हुई। मां पाक पतन में संदसि घर वयुसि ऐं पाण सां हलण लाइ चयो। बुशरा बीबी मूंखे जवाबु ॾिनो त मियां साहब अञा नाहे। पोइ हिकु ॾींहुं फरह गोगी मूंखे मोबाइल ते पैगाम मोकिलियो त पिंकी खे तलाक ॾेई छॾ। हुन चयो त मां बुशरा वटि वयुसि ऐं उन खां पुछियो त छा तूं तलाक चाहें थी। हुन मथो झुकायो ऐं को जवाबु न ॾिनो। मां 14 नवंबर 2017 ते तलाकनामो फरह गोगी जे हथां बुशरा बीबी खे मोकिलायो। बाद में फरह गोगी फोन करे चयो त तलाक जी तारीख़ तब्दील करे छॾियो। जुल्फी ऐं फरह जा फोन आया त इमरान ख़ान वज़ीर आज़म बणिजणो आहे, अव्हां ख़ामोश रहो। बुशरा बीबी जे अॻूणे मुड़स जो चवणु हो त मां पिंकी खे तलाक 14 नवंबर 2017 ते ॾिनी। उन जे 1.5 महीने बाद हुन इमरान ख़ान सां शादी करे वरिती। इन शादीअ जो मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे इल्म ई न हो। यादि रहे त ख़ावर मानिका इमरान ख़ान ऐं बुशरा बीबीअ सां गॾु उम्रे ते बि वियो हो।